मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त है अव्वल। मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। इसमें हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है। शफीक अहमद मित्रों के गुजारिश का दोस्त हुआ अची तकरीर अची भुणकी मित्रो जो गवर्नमेंट बॉयज प्राइमरी स्कूल भुणकी मित्रो छोकरे जे लाइ ज़ोरदार ताड़ी वॼायो। शाबाश शाबाश। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम वाजिबुल एहतराम जनाब तालका एजुकेशन ऑफिसर साहब अपने कदर मुख्तार साहब मुझे हम सब साथियों अस्सलाम वालेकुम। हज़रात अज जे पूरा कार प्रोग्राम जंहिंमें असांजो महबूब तालीमी अॻवान जनाब हिलाल साहब जी शिरकत स्टेज के चार चिट लगाए छॾिया आहिनि। आज मदद प्रोग्राम में इल्म जे में ते ॻाल्हाइण चाहियां थो। दोस्तों इल्म ते कहिड़ो एॾा इनाम आहे कि उहा दौलत आहे जेका तक़सीम थियण सां खुद ब खुद वधे थी। ये जो वधण सां माशरे में जहालत वहशत ऐं बिज़नेस जहिड़ा इख़्तिलाफ़ आहिनि केतिरे किरदार ताईं पहुचण नज़र अचनि था। दोस्तों नज़र पे एतिरो बलक इल्म कुझु इहो आहे जंहिंमां ॿिया कहिड़ो एॾी आलोचना थींदा आहिनि ऐं शयुनि खे सुञाणप मुशाहिदे में का दिक़त महसूस न थींदी आहे। ॿिन्ही जाननि जा सरदार हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उसूल इल्म लाइ फरमाइनि था ॾींहं खां क़बर ताईं इल्म जी तलाश करियो ऐं ॿियनि हीअ फरमाइनि था तलाशे इल्म जे तोड़े जो तव्हांखे चीन विलायत वञणो पए त वञणु ज़रूर थो पए। दोस्तों काइनात जे अजाइबात ऐं इसरार जे मालूमात जो ॻाल्हाइणो इल्म जी मुशाहिदे में बंदि आहे। अचो त गॾिजी इल्म विरायूं जंहिंमें दुनिया जी आख़िरत जूं कामयाबियूं ऐं कामयाबियूं इंसान लाइ साज़गार ऐं आसान बणजंदियूं। आख़िर में शइ थी मूं पंहिंजी जाइ वठंदियूं। इल्म त आहे सच जी वाट वाट उन ते हलंदो पहाड़ पुरंदा थी पवंदा बाहुनि में। शाबाश शाबाश।